9 मई ते कराची जे सी व्यू में हिकिड़ी वॾी तकरीब रखी वई आहे, जिते बाक़ाइदा तव्हांजा JTMC, तव्हांजा F-16 जहाज़ उॾंदा ऐं थंडर जहाज़ उॾंदा ऐं पाक फिज़ाइया जा पायलट अची करे जहाज़ उॾाईंदा। त यकीनन तव्हांजी जेका बि मसरूफ़ियात आहे 9 तारीख़ ते तव्हां मैनेज करे कोशिशि कयो सी व्यू ते पहुचो, लाइव मनाज़िर ॾिसो उहे जंगी जहाज़नि खे। असीं केतिरी ताक़त रखूं था, असां वटि छा छा आहे, ताक़त रखूं था। ऐं कल्ह जेका प्रेस कॉन्फ्रेंस थी DG ISPR जी, उन्हनि बि इहो चयो त असां हाणे जेको आहे हिकिड़ी परेड कंदासीं इन ख़ुशीअ जे मौक़े ते, ऐं जेका असांजी 85% कुवत रही थी, जंहिंजो इशारो साकिब बशीर साहब बि ॾिनो त जॾहिं DG ISPR चयो त हे त असां सिर्फ़ु 10 खां 15% पंहिंजी ताक़त इस्तेमालु कई आहे, त हाणे हिन परेड में असां उहा 85% जेका ताक़त रही थी उनजो असां नज़ारो करे ॾेखारींदासीं, ताकी इंडिया खे ख़बर पए त उहो जेको ऑपरेशन सिंदूर 2 जी तयारी करे रहियो आहे उनखे पहिरियों ई ख़बर पइजी वञे त सिंदूर 2 अचे या 3 अचे। फिल्मूं त उहो पार्ट में ठाहे था सघनि 2, 3, 4, 5 वग़ैरह, लेकिन सिंदूर 2 जे लाइ मां त नथी सम्झां त उहो सोचे सघनि था बशर, छो त हीअ हिन परेड खां पोइ जेका हीअ परेड थियण वञे पई 9 मई ते सी व्यू वटि, ऐं इन खां अलावा सखर, लाड़काणो, ख़ैरपुर ऐं ॿियनि शहरनि में बि तक़रीबूं रखियूं वयूं आहिनि। DG ISPR साहब जन पाण एक्टिव लॻा पिया आहिनि। इन खां अलावा हुकूमत पंहिंजी सिंध हुकूमत पंहिंजी सतह ते तक़रीबूं कराए रही आहे। असीं रोड रस्तनि ते निकिरूं था त हिकिड़ो वॾो क्राउड मिले थो मार्काए हक़ खे सेलिब्रेट करण वारो, असीं पाण उन में शामिल आहियूं। इहो समूरो जेको असांजी सिनेरियो क्रिएट थियो आहे पाकिस्तान में, ऐं सेलिब्रेशन जो मक़सदु इहो आहे त अॻियनि मुल्कनि वटि हिकिड़ो मैसेज वञे त असीं केतिरी ताक़त रखूं था। असां वटि असांखे अगरि कोई बि मेरी अख सां ॾिसंदो, पाकिस्तान खे कोई बि मेरी अख सां ॾिसंदो त उन जूं अखियूं कढियूं वेंदियूं ऐं इन में देरि न कई वेंदी। बिल्कुलु ईअं ई आहे। अल्हम्दुलिल्लाह नाज़रीन, पाकिस्तान पंहिंजे तरक़ीअ जूं मंज़िलूं तय करे रहियो आहे। पाकिस्तान बैनुल अक़वामी सतह ते जेको आहे पंहिंजो नालो रोशन करे चुको आहे। ख़ासि करे वरी ईरान अमेरिका जी जंग में जेका इज़त पाकिस्तान खे मिली आहे उहा कंहिंखे बि अञा ताईं नाहे मिली, ऐं इंडिया ऐं अमेरिका बार बार इन ॻाल्हि जो ज़िक्र करे रहिया आहिनि त जेकॾहिं इन पूरी ॻाल्हियुनि में वाहिद टियाकड़े जेको किरदारु अदा करे रहियो आहे त उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पाकिस्तान आहे, ॿिए कंहिं बि मुल्क जी ॻाल्हि उहो नथा कनि। ऐं पाकिस्तान वरी पंहिंजे तरफ़ां चीन जो बि नालो वठी रहियो आहे, तुर्किया जो बि नालो वठी रहियो आहे, कतर जो बि नालो वठी रहियो आहे। बिरादराना तालुकात आहिनि त यकीनन असांजो जेको नैरेटिव आहे उहो इहो आहे त बसि सभु बिरादराना मुल्क जेके आहिनि उहे असां सां गॾु आहिनि, ब्रादर कंट्रीज़ असां सां गॾु आहिनि। त ॾिसो, जेका ॻाल्हियूं असां कल्ह ताईं ॿुधंदा हुआसीं रुॻो, अॼु उहे असांखे पंहिंजी अखियुनि सां नज़र में अचनि थियूं पियूं। आख़िरी पैगाम असां तव्हांखे ॾींदासीं त तव्हां जेकॾहिं मार्का हक़ जी सेलिब्रेशन कयो, सेलिब्रेट कयो, रैलियूं वग़ैरह कढो था, जुलूस वग़ैरह कढो था, त आम माण्हुनि जो ख़ासि तौर ते ख़्यालु रखो। आम तौर ते इहो हूंदो आहे जॾहिं असां मोटरसाइकिल जूं रैलियूं कढंदा आहियूं त बाक़ाइदा रश ड्राइविंग कंदा आहियूं, ट्रैफ़िक जाम कंदा आहियूं, रोड बंदि कंदा आहियूं। त असांखे पंहिंजो बि ख़्यालु रखिणो आहे, पंहिंजनि माण्हुनि जो बि ख़्यालु रखिणो आहे। इन जंग में असांखे एथिक्स न आहिनि विसारणा, इख़्लाक़ियात न आहिनि विसारणा। इख़्लाक़ियात खे लाज़मी यादि रखो ऐं पंहिंजी ईंदड़ नसलनि खे ॿुधायो त हे जंग जो केतिरो वॾो मार्को जेको आहे इहो असांजी अफ़वाज पाकिस्तान, पाक बहरिया हुजे, पाक फ़िज़ाइया हुजे, पाक फ़ौज हुजे, उन कंहिं तरीक़े सां इहो खटियो ऐं इहा यकीनन हिकिड़ी तारीख़ आहे।